सेवण में अवां खे कंहिं ब्रेक इन ॾींदा हलूं त हथियारबंदनि जी फायरिंग में मारिजी वियल नौजवान नवाज़ फरारी वारे केस में अॻु भराई थी आहे। पुलिस तरफ़ां जवाननि जे क़त्ल केस में मुलवस टे जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। गिरफ़्तार जवाबदारनि में शोबान सियाल, अमजद ऐं राशिद चांडियो क़त्ल जो एतराफ़ कयो आहे। सेवण में अवां खे कंहिं ब्रेक इन ॾींदा हलूं त हथियारबंदनि जी फायरिंग में मारिजी वियल नौजवान नवाज़ फरारी वारे केस में अॻु भराई थी आहे। पुलिस तरफ़ां जवाननि जे क़त्ल केस में मुलवस टे जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। गिरफ़्तार जवाबदारनि में शोबान सियाल, अमजद ऐं राशिद चांडियो क़त्ल जो एतराफ़ कयो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।